बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमर तव्हां मुंहिंजे बेहद प्यारे ख़लील दोस्त डॉक्टर हसीन मुसरत इंतहाई अहम ॻाल्हियूं कयूं तारिक साहब जे बारे में। ऐं आउं सिर्फ़ु पंहिंजा कुझु ज़ाती एक्सपीरियंस, छो त हिकिड़ी आउं वज़ाहत कयां त हीअ जेके दोस्त असांजा चवण लॻा आहिनि त हिकु ॻाल्हि पहिरीं बि ॿुधी त तारिक अशरफ साहब जी आउं हुनजे फैमिली मेम्बर्स वांगुरु हुनखे वेझो रहियो आहियां। ग़ुलाम नबी सूबो बि वेझो रहियो आहे, ख़लील बि वेझो रहियो आहे, पर आउं छाकाणि त प्रॉपर हैदराबाद जो, इन करे उनजे ऑफिस में अचणु, हुन सां मिलणु, इहो मुंहिंजे लाइ तमामु आसान पियो रहियो आहे। ऐं आउं हुनजे ॿिन्ही घर वारनि मुंहिंजो ॾिठलु ऐं हुनजी अम्मा बि मुंहिंजी ॾिठलु, जेका पाड़े जे ॿारनि खे क़ुर पढ़ाईंदी हुई। असीं थोरे कंहिं पंहिंजे तहरीरुनि जे हवाले सां तारिक साहब वटि सुहिणी प्रेस में वेंदा हुआसीं। असांजी का एॾी वॾी अदबी हैसियत न हुई, पर तारिक साहब जो हुस्न नज़र हो जो हुन असांखे वेझो रखियो। तारिक साहब जी जेका वालदा हुई उहा पंजाबी कान हुई। ही अमूमन आम तरह सां हले जे छो हिकिड़ो ग्रुप हो प्रोग्रेसिव राइटर्स जो, जिन पंजाब दुश्मनीअ में हुनजी वालदा खे पंजाबी सॾणु शुरू कयो। हुननि हुनजी माउ खे ॾिठो छा त उहो पंजाबी हुई, नेवर एट ऑल। पोइ आउं अचां पियो हुन ॻाल्हि ते, छाकाणि त तव्हां शायदि न ॾिठी, तव्हांजी ॻाल्हि नथो कयां, छा त हिन खां पहिरीं बि कंहिं चयो वियो आहे। अम्मा जेका आहे, अम्मा जेका हुई उहा हैदराबाद दखन जे स्टाइल जी ख़ातून हुई ऐं उर्दू ॻाल्हाईंदी हुई। ऐं उनजो जेको ब्लाउज़, हुनजो लहंगो, हुनजी साड़ी, छाकाणि त असां हुनखे बेवा ॾिठो त हू अच्छे लिबास में सन्हड़ी हल्की फुल्की, असां हुनखे बीबीअ मां सॾींदा हुआसीं। वेंदा हुआसीं को पनो खणी ॾियण जे लाइ, तारिक साहब न हूंदो त असांजी अम्मा सां लेज़ान थींदो। तारिक साहब जी पहिरीं घरवारी ख़ूबसूरत ख़ातून हुई, दिल्ली सां हुनजी शायदि तालुक़ु हुयो, उहा बि उर्दू स्पीकिंग हुई। पर आउं इन फैमिली में नथो वञणु चाहियां, आउं पूरे वसूख़ सां थो चवां, ऐं पंहिंजे ज़ाती एक्सपीरियंसिस, मुंहिंजो पॉलिटिकल त मूंखे ख़बर ई कान्हे त छा थींदी आहे। तारिक साहब सां जेको मुंहिंजो तालुक़ु सुहिणी जे करे थियो ऐं हुन मूंखे जेको वेझो कयो, त आउं पूरे वसूख़ सां थो चवां त मूं सिंध जा साईं जेम्स खे छॾे करे मूं सिंध जे हर वॾे लेखक खे वेझो खां ॾिठो आहे ऐं हुनखे वेझो थियण जी कोशिशि कई ऐं वेझो थिए बि वियो आहियां। तारिक साहब ऐं शेख अयाज़, ऐं जेके वॾा अफ़साना निगार, अमर जलील खां आगा सलीम खां अहमदाद, कंहिंजो नालो वठां, उन्हनि में मूंखे मासूमियत कतई नज़र कोन आई। उहे दुनियादार माण्हू आहिनि, दुनिया वारा माण्हू आहिनि, दुनिया में एम्बिशियस क़िस्म जा माण्हू आहिनि, उन्हनि खे मूं ॾिठो आहे। पर मासूम तरीन जेकॾहिं किन हस्तियुनि खे मूं ॾिठो आहे पंहिंजी ज़िंदगी में, 68 साल ज़िंदगी में, त नंबर 1 शेख अयाज़। भले छा बि हुजे, उहो मासूम तरीन इंसान हो। तव्हां हुन सां ॻाल्हायो, तव्हांखे लॻंदो त हिकिड़े मासूम इंसान सां, हिकिड़े फ़रिश्ते इंसान सां ॻाल्हायो पिया। ऐं नंबर 2 तारिक अशरफ, उनजी बि मासूमियत उन ते ख़तमु हुई। ऐं उन वॾनि अफ़साना निगारनि खे त ब्रेक ॾिनो, पर ही जेको वेठो आहे ख़लील, जम्बूटे ते जो सूरज, हू जेको ग़ुलाम नबी वेठो आहे, ही ॿ अहिड़ा अफ़साना निगार हुन असांजे सिंधी खे ॾिना। हिन जे अफ़साने हुनखे टफ टाइम ॾिनो। ऐं सुनी जी बाद वारी जेका शोहरत आहे, उहा मादी ॻाल्हि मोहबत ऐं चित्रकार, इहो किसो हिते ख़तमु थियो त हुन जेका नई खेप पैदा कई, उन्हनि में ही आया पिया साम्हूं ऐं बाक़ाइदे एस्टेब्लिश थी विया ही ॿई राइटर एज़ शॉर्ट स्टोरी राइटर। अॻिते आउं छाकाणि त कारनि में वेठो आहियां, त आउं ज़रूरु ॻाल्हि कंदुसि त 8 रबीउल अव्वल आउं हिकिड़ो अफ़सानवी ॻाल्हि, आउं हिकिड़ो अफ़सानो बि पढ़ंदुसि, कोन छॾींदुसि। 2 सुफ़्हनि जो अफ़सानो आहे, छाकाणि त तारिक अशरफ जे क्रिएटिविटी खे जेको असांजे ग़ुलाम नबी ज़िक्र कयो, हुनजो सबूत ॾियणु फ़र्ज़ु था सम्झूं, छाकाणि असीं हुन लाइ गॾु थिया आहियूं। 8 मुहर्रम असांजे हैदराबाद जो लखनि जी तइदाद में जुलूस निकिरंदो आहे, जंहिंखे जमातुनि जो झूलो टणो मीर महमूद मां निकिरंदो आहे। हीउ सॼी राति सफ़र कंदो आहे। 8 ते असांजे गुलशाह जी मेहंदी निकिरंदी आहे पंहिंजे खोखर पाड़े मां, ऐं असीं हुन ते सफ़र कंदा आहियूं। ऐं अञा ताईं हुन सां सॼी राति हलंदो आहियां। राति जा अमर 3 साल टे पिया थियनि त असीं इहा जेका जमातुनि जी जेका झूले जी जेका लखनि जी तइदाद में, असीं सोढ़ी घिटीअ में ग़ुलाम नबी मुग़ल साहब वारी घिटी, उन सदो हुनजे अलम लॻल आहे। अॻियां असीं ईंदासीं त सुहिणी प्रेस आहे, उन हिकिड़ो सोढ़ो इलाइक़ो आहे। उते मूं ॾिठो त हिकिड़ो हुजूम आहे, राति ऊंदाही लॻी पई आहे, सभु स्याह पोश आहिनि, मातामी। हुते हिकिड़ो को न्याज़ पियो विराहे, जंहिंजे चोतरफ़ माण्हू ई माण्हू आहिनि, हुजूम आहे। त असां त कोन था वञूं न्याज़ वठण जे लाइ, पर ख़ासि तरह सां ॿार ॾाढा एम्बिशियस थींदा आहिनि त न्याज़ वठनि, वॾा वॾा बि चिपाड़ींदा आहिनि हिक ॿिए खे न्याज़ वठण जो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे, उहो तव्हां सभिनी खे साम्हूं आहे।
त मूं चयो त हीउ केरु आहे जेको अंदरि जेको न्याज़ पियो विराए न किथे चिपिन था, ही मौलाई ही मोमिन छा पिया कनि? त मूंखे उते जे पाड़े जे हिकिड़े माण्हू ॿुधायो त साईं न्याज़, मूं चयो केरु पियो विराए? न्याज़ चई साईं न्याज़ पियो विराए तारिक अशरफ। त मां चयो ही सुहिणी प्रेस जे अॻियां ही तारिक अशरफ किथां अची वियो? उहो त गुज़ारे वियो आहे। त मूंखे चई साईं हाणे मूंखे वधीक ख़बर कान्हे, इहो आहे तारिक अशरफ। हुजूम हटे त पाणे हुन खां पुछो त तूं तारिक अशरफ आहीं या केरु आहीं? जॾहिं माण्हू हटिया उन न्याज़ विराए दंग कयो त मां हुन ॾे वियुसि। 14-15 सालनि जो सडन फीचर्स सां जहिड़ा तारिक साहिब जे फेस हुया। उनजी फैमिली जो कोई ॿारड़ो हुयो त मूं पुछियोमांसि तुंहिंजो नालो बाबा तव्हांजो छा आहे? त चई छा आहे? अंकल मुंहिंजो नालो तारिक अशरफ आहे। मुंहिंजे पीउ जो नालो दानियाल शाह आहे। तारिक अशरफ मुंहिंजे ॾाॾे जो नालो आहे। त मूंखे एॾी ख़ुशी थी, मूं हुनखे भाकुर पातो, एतिरे चुमियूं ॾिनियूं त मूं चयो त तारिक अशरफ ज़िंदा आहे, सदाईं ज़िंदा रहंदो ऐं नस्ल दर नस्ल तारिक अशरफ जो नालो इन पीढ़ीअ में हलंदो रहंदो ऐं तारिक अदब में बि ज़िंदा रहंदो ऐं कोकत पाड़े में बि ज़िंदा रहंदो। ॿी ॻाल्हि जेका मासूमियत जी, ऐं चवंदुसि त तारिक साहिब सां ज़ेब साहिब ॾाढो सुठो ॻाल्हायो त फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, असांखे बि फिल्मूं ॾिसणो हूंदो। VCR जो ज़मानो, इंडियन फिल्मूं जेके मूवीज़ आहिनि, आर्ट फिल्मुनि जो लवर हूंदो हो। ऐं हाणे हुन ॿी शादी कई जेका आपा शम्स, भाॼाई शम्स, हुनजो जेको मुंहिंजो हुनजो सालो हो उनजो नालो मक़सूद मेमण आहे। खाई रोड मुंहिंजो सदाईं जो पेशन आहे, सॼो शीश महल एरिया आहे। जीअं अमर चयो त हैदराबाद में मुंहिंजो पसंदीदा रोल मॉडल इलाइक़ो इहो ई आहे जेको खाई रोड, माई छुटीअ जो पिड़, निहाल शाह जो पिड़ ऐं ख़ैर शाह जो पिड़, वरी ख़ासि तरह सां इहो तवाइफ़ुनि जो ऐं गाइण वारनि जो इलाइक़ो। त केरु इन इलाइक़े खे मिस कंदो? त उते तारिक साहिब खाई रोड ते अची रहंदा हुया, भाभी शम्स जो घरु हुयो। त मूंखे चई त फिल्म हिकिड़ी आर्ट मूवी आई आहे, नसीर अच तूं अची ॾिसूं था। ऐं वियुसि त उहा फिल्म हुई मासूम, जेका शबाना आज़मीअ जी आहे ऐं हुन में बिलभूषण खरबंदी आहे ऐं उन जो गानो तमामु मासूम ॿारनि ते मटे जी मां आहे, कुझु तमामु ट्रैजिक मूवी हुई उहा। त तारिक साहिब असांखे ॾिसणु शुरू कई त पूछ तो गानो आयो, तुझसे नाराज़ नहीं, ज़िंदगी हैरान हूं मैं, ॿारनि सां मटे मां जो सलूक ही हू। त मूं त रोअणु शुरू कयो, छा त एॾी ट्रैजिक फिल्म हुई त फिल्म रोअणो पवे थो, खिलणो बि पवे थो, त रोअणो बि पवे थो। त मां ॾिठो त आउं जो रोआं पियो त मूंखे शर्म पियो अचे त आउं हिन घर में पंहिंजे दोस्तनि तारिक साहिब जे अॻियां मुंहिंजो ॻोड़ा पिया वहनि। मूं चयो ॾिठो त तारिक साहिब बि रोए पियो। मूं चयो साईं ही मूंखे पंहिंजो रोअण त कोन थो सताए, मूंखे आउं तव्हांजे अखियुनि में ॻोड़ा नथो ॾिसी सघां। प्लीज़ लाइट ऑफ कयो, लाइट ऑफ कयो। भाभी शम्स लाइट ऑफ कयो, मक़सूद लाइट ऑफ कई त असांजी इज़त आबरू रहिजी आई। असां ॿिन्ही जे अखियुनि में ॻोड़ा जेके आहिनि से तारिक साहिब जी आउं ॿिनि सुफ़नि जी कहाणी आहे, अमर तव्हांजी इजाज़त सां पढ़ंदुसि, छाकाणि त हीअ हुनजे में बि ईअं हुजे मतां दोस्तनि सां, पर आउं या मूं तारिक साहिब सां गॾु ॾिठी। तारिक साहिब जेके 42 कहाणियूं लिखियूं आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ में, 3 हुन जा कहाणी जा मजमुआ आहिनि ऐं हुनजी जेका आख़िरी सेकेंड लास्ट जेका हुनजी कहाणी आहे उनजो नालो बाज़ी आहे। ही सिर्फ़ु 2 सुफ़नि जी, तव्हांखे हुन में तारिक सिर्फ़ु केॾो ॾो खोयल नज़र ईंदो, जेको दुनिया हुन सां कयो या हुन सां यारनि हुन सां कयो, हालतुनि हुन सां कयो, उनजो थोरो थोरो अक्स हिन में हुनखे नज़र ईंदो। अॼु मां कहाणी जो उनवान आहे बाज़ी। अॼु मां उदास आहियां, इहा का नई ॻाल्हि त कान्हे, तूं अक्सर उदास रहंदो आहीं। हा, पर मां अॼु घणो उदास आहियां। हा, पर इहा बि का नई ॻाल्हि कान्हे, तूं घणो उदास बि घणेई भेरा रहियो आहीं। न, पर अॼु मां वाक़ई तमामु तमामु घणो उदास आहियां। हिन इहे एॾी उदासीअ जो कारण आपा गुज़ारे वई आहे। गुज़री वञण त नई ॻाल्हि कोन्हे, इन खां अॻु तुंहिंजी माउ जेका तोखे दुनिया में सभ खां वधीक अज़ीज़ हुई, उहा बि गुज़ारे वई हुई। तुंहिंजी मासी जंहिंजी तूं बेइंतहा इज़त कंदो हुए, उहा बि गुज़ारे वई हुई। तुंहिंजो प्यारो दोस्त जेको तुंहिंजो वणंदड़ कहाणीकार पिणु हो, उहो बि त गुज़ारे वियो। ईअं त हर माण्हूअ जो गुज़ारे वञणु नई ॻाल्हि आहे, छो त उहे ई माण्हू हू को ॿियो माण्हू उहो माण्हू थी नथो सघे। माउ गुज़ारे वई, का ॿी औरत माउ त थी नथी सघे। का भेण गुज़ारे वई, ॿी भेण वेठी आहे, पर हीअ भेण उहा भेण त थी नथी सघे, छाकाणि त गुज़ारे वियल कॾहिं बि मोटी न ईंदो। हू मुक़ाम में पंहिंजी जाइ बणाए दुनिया में हमेशह हमेशह लाइ पंहिंजी जाइ ख़ाली करे हलियो वेंदो आहे। आपा वई हली
हाणे का बि आपा उहा आपा थी नथी सघे, इन करे मां उदास आहियां, ॾाढो उदास आहियां। आपा वई हली, आपा वई, काश मां आपा खां पुछी सघां हा त आपा अव्हां छो हलिया विया। मां त पुछी बि सघां थो, पर आपा जवाब थोरी ॾींदी। मां इन ई करे पुछी सघां थो छाकाणि त मां आहियां, पर आपा इन ई करे जवाब न ॾींदी छाकाणि त आपा आहे ई कान। एॾी न हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, पर इहा हैरत जहिड़ी ॻाल्हि न आहे, ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे। बल्कि यादि कंदे हां थो फाटे त आपा जेका काल्ह ताईं हुई अॼु कान्हे, जंहिं लाइ चवंदा हुआसीं ठटे आहे, ख़मीस ते ईंदी आहे, हिन ख़मीस ते न आई त ॿी ख़मीस ते ईंदी, उहा हाणे कंहिं बि ख़मीस ते न ईंदी। अॻ में हर ख़मीस ते उहा ठटे मां ईंदी हुई, पर हाणे हर ख़मीस ते ईंदा आहिनि हुन जा ख़त्म, छाकाणि त हाणे आपा न ईंदी ऐं हाणे ख़त्माई आपा वटि वेंदा। पर आपा वई छो, खेसि ख़बर न हुई त असीं संदसि ठटे बदिली थी वञण ते ई ख़ुशि न हुआसीं, ऐं आपा चयो थिए त मां जल्दी पंहिंजी बदिली ठटे मां वापसि हिते कराईंदुसि। पर आपा असां सां सची ॻाल्हि न कई, हुन पंहिंजी बदिली ठटे मां ज़रूरु कराई, हैदराबाद लाइ हैदराबाद आई बि, पर घर न तरसी मुक़ाम ॾे हली वई। इहो त आपा ॿुधायो कोन हो, न त असीं खेसि चऊं हा त तूं भले ठटे में रहो, भली हफ़्ते में हिकु ॾींहुं असां सां मिलणु अचु। असां त इन लाइ आपा खे चयोसीं त तूं ठटे मां बदिली कराए वठि, त जीअं हू असां सां गॾु रहे, असां वटि रहे। ठटे खां ही मुक़ाम वेझो ई त आहे, तमामु वेझो, पर ॾाढो परे। जॾहिं बि दिलि थींदी आहे त ठटे वञी आपा खे ॾिसी वठंदा हुआसीं, फ़ोन ते ॻाल्हाए वठंदा हुआसीं, पर हाणे एतिरो वेझो हुअण जे बावजूद बि न आपा खे ॾिसी सघूं था, न साणसि ॻाल्हाए सघूं था। पर आपा तूं घर जे बदिरां मुक़ाम छो वईअं, छो वईअं? तोखे त घर में का बि तकलीफ़ त न हुई, तोखे त घर में सभई प्यार कंदा हुआ, तुंहिंजी त का ॻाल्हि को बि न टारींदो हो, तो ते त सभई सदके कुर्बान थींदा हुआ, पर तूं छो रुसी घर छॾे वञी मुक़ाम खे वसायो? आख़िर आपा तूं छो वईअं? तुंहिंजे वञण जी त अञा उमिरि बि कान हुई, आख़िर तोखे वञण जी तकड़ कहिड़ी हुई? पर हा, तूं चवंदी हुईअं अदा असां हर कमु सभ खां अॻु कयो आहे। हा अदा, असां हर कमु सभ खां अॻु कयो आहे। माइटनि में सभ खां अॻु जॻह असां ठाराई, फ्रिज सभ खां अॻु असां वरितो, कार असां वरिती, टीवी बि सभ खां अॻु असां वरिती, VCR बि सभ खां अॻु असां वरिती। ऐं मां सम्झी वियुसि आपा पंहिंजे हम उमिरि वारनि में मरण में बि तो सभ खां अॻु रहण ते चाहियो, पर काश आपा इहा बाज़ी तूं न खटी।